इन महांगाई जे दौर में ॿिनि वक़्तनि जी मानी लाइ आम इंसान परेशान आहे। उन जी परेशानीअ खे ॾिसी गुल मनान नान पारां रियायती नान जो ऐलान कयो वियो आहे। हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर हज़ूर बैश ख़ासकेली। जी हज़ूर बैश ख़ासकेली। जी आऊं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन महांगाई जे दौर में जिथे आम इंसान ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहे, उन्हनि इंसानी तकलीफ़ुनि खे महसूसु कंदे हिते टंडोलियान में गुल मनान पारां जेको आहे सो नान जेको सो 25 रुपया उहो 15 रुपया कयो वियो आहे ऐं जेका चपाती हुई या 15 खां 20 रुपया जेका सेल थींदी उहा 10 रुपया कयो विया। जीअं आम इंसान खे बि ॿिनि वक़्तनि जी मानी मैसर थी रहे। हिन वक़्तु असां वटि मौजूदु आहे गुल मनान जो मालिक, उनसां ॻाल्हि कंदासीं त तव्हांजे दिलनि में इहे जज़्बा की पता था? अस्सलाम वालेकुम। गुल मनान खीर माल शॉप जो मालिक सम्झो हिते ॻाल्हाए रहियो आहियां ऐं आवाम जी तकलीफ़ खे ऐं महांगाई जे ख़िलाफ़ थोरो हुनखे मद्देनज़र रखते असां 25 वारो नान 15 रुपए में ॾियूं था। पोइ जेतिरा जंहिंखे खपनि खणी वञे ऐं चपाती 15 वारी असां 10 रुपए में ॾियूं था। सो असांखे इहा थोरो गुंजाइश मालूम थी त भई ग़रीब आवाम परेशान आहे ऐं हुन जी तकलीफ़ खे मद्देनज़र रखंदे असां इहा कमु शुरू कयो आहे। अलाह ताला हिन में असांखे बरकत ॾींदो। तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन जो चवणु हो त असां इंसानी तकलीफ़ुनि खे महसूसु कंदे जेको अलाह ताला खे राज़ी करण जे लाइ असां इहा स्कीम रखी आहे ताकी आम माण्हू खे बि ॿिनि वक़्तनि जी मानी मैसर थी सघे। कैमरामैन महबूब अली सां गॾु हज़ूर ख़ासकेली, ख़बर 4 न्यूज़ टंडोला।